इस्लामाबाद में वॾा वॾा हाथी विढ़ंदा आहिनि, उते सदाईं झेड़ो थींदो आहे। अॼु हिकु झेड़ो आहे त सुभाणे ॿी वेड़ हूंदी आहे। सदाईं ग़लति खे ग़लति चयो आहे, कॾहिं गद्दार त कॾहिं तौहीनी अदालत जा इल्ज़ाम लॻा। निज़ाम खे ठीक करण लाइ कुझु बि नथा करे सघूं। वक़्त ऐं हालतूं ठीक नाहिनि, जीअं हले थो हलण ॾियो। आइनी अदालतुनि जो क़याम शहीद बेनज़ीर भुट्टो जो आख़िरी वादो हो। पूरो करण लाइ वकील साथ ॾियनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कोयटा में वकीलनि खे ख़िताब। बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड मुतासिरनि में इमदादी चेक विरिहाया। तकलीफ़ ख़िताब में चयाईं, बोर्ड मुतासिरनि लाइ मिलियल फंड वफ़ाक़ पंहिंजे खीसे में विझी छॾिया। ईंदड़ वक़्त में जेकॾहिं का आफ़त आई त आलमी इदारा इमदाद ॾियण महिल माज़ीअ खे ॾिसंदा। बलूचिस्तान सां माटली माओ वारो वर्ताउ बंदि कयो वञे। जस्टिस मुनीब अख्तर जो आर्टिकल 63 बाबति नज़रसानी केस ॿुधंदड़ बेंच में वेहण खां जवाब। चीफ जस्टिस बेंच जो सरबराह छो बणियो, इन जा कारण साम्हूं नाहिनि आया। एडाक जजनि जे मामलनि जो फ़ैसिलो 19 जुलाई जे जजिस कमेटी में कयो वियो हो। जस्टिस मज़हर आलम या ख़ैल जी बेंच में शमूलियत आर्टिकल 182 जे ख़िलाफ़ आहे। मौजूदा हालत में बेंच में शामिल नथो थी सघां। माज़रत खे केस ॿुधण खां इनकार न सम्झियो वञे। जस्टिस मुनीब जो सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे ख़त खे नज़रसानी केस जी फाइल जो हिसो बणाइण जो बि मुतालबो। चीफ जस्टिस संदसि मुतालबो रद्द करे छॾियो। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63 नज़रसानी अपीलनि ते अदालती कार्रवाई जो लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। मौजूद जस्टिस मुनीब अख्तर खे अदालती ऑर्डर फ़राहम कयो वञे। रजिस्ट्रार जस्टिस मुनीब खे नज़रसानी केस बेंच में शामिल थियण लाइ दरख़्वास्त करे। जेकॾहिं जस्टिस मुनीब शामिल नथो थिए त पोइ हिक ॿिए जज खे शामिल कयो वञे। केस जी ॿुधणी ॿीहर सुभाणे 11:30 वॻे ताईं थींदी। केस उकलाइण जी पघार मिलंदी आहे। सुप्रीम कोर्ट कम करण बंदि नथी करे सघे। जस्टिस मुनीब जे केस न ॿुधण ते चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां जा रिमार्क्स चयाईं। उमीद आहे त जस्टिस मुनीब अख्तर ॿीहर बेंच में शामिल थींदो। संदसि इनकार ते दस्तयाब जज खे बेंच में शामिल कयो वेंदो। ॿिन्ही सूरत में सुभाणे केस जी ॿुधणी थींदी। गुम थियल माण्हुनि जे केस में केपी जो वॾो वज़ीर पेशावर हाई कोर्ट में पेश। शहरनि खे जेल मां आज़ादीअ बाद हिकदम ॿीहर गिरफ़्तार करण ख़िलाफ़ कानून साज़ी करण जी ख़ातिरी। असीं पाण इन जे ख़िलाफ़ ऐं मुतासिर आहियूं। इन करे पुलिस एक्ट में तब्दीली आणे रहिया आहियूं। कानून साज़ी लाइ कमेटी जोड़े रहिया आहियूं। अदालत को फोकल पर्सन्स मुक़ररु करे। अली अमीन गडापुर जो अदालत आॾो बयान। चीफ जस्टिस वॾे वज़ीर खे चयो त जेको करियो कानून तहत करियो। केस जी ॿुधणी 21 अक्टूबर ताईं मुलतवी। इलेक्शन ट्रिब्यूनल जी जोड़जक बाबति लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार। इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर। सुप्रीम कोर्ट पंजाब में इलेक्शन ट्रिब्यूनल्स बाबति केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। फ़ैसिलो चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां पढ़ी ॿुधायो। सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच 24 सेप्टेम्बर ते केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। जस्टिस जमाल मंदोखेर ऐं जस्टिस अकील अहमद अब्बासी जो इज़ाफ़ी नोट फ़ैसिले जो हिसो। लाहौर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जे चइनि जजिस जी मुक़ररी कलअदम करार ॾिनी हुई। डॉक्टर शाहनवाज कुंभर क़त्ल केस में नामज़द गुणे डीआईजी जावेद जसकानी समेत 2 एसएसपी जा नाला एक्ट कंट्रोल लिस्ट में शामिल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास, सर्किट बेंच मीरपुर ख़ास ऐं उमरकोट एसएसपी जा नाला बि ईसीएल में शामिल करण जो हुकुम ॾिनो। अदालत पारां मक़तूल डॉक्टर जे वारसनि एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि इख़्तियारनि खे नोटिस जारी। अदालत जो चवणु हो त दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो कयो वेंदो त डॉक्टर शाहनवाज जे क़त्ल जी अदालती जांच कराइजे या न। डॉक्टर शाहनवाज क़त्ल केस में नामज़द जवाबदार पीर आगा उमरजान सरहंदीअ जे 10 ॾींहनि जी हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर। अदालत 1 लख रुपए जे मचरकंडे बि ज़मानत मंज़ूर करे वरिती। सिंध हाई कोर्ट कारसाज हादसे जे केस जी जवाबदार औरत नताशा जी मंशियात केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत जो जवाबदार नताशा खे 10 लख रुपयनि जा ज़मानती मचलका जमा कराइण जो हुकुम। असांजे मासूम छोकिरनि खे गुमराह कयो पियो वञे। कूड़ी प्रोपेगेंडा ज़रिए नौजवाननि खे
रियासत ॾाढो बीहारियो पियो वञे। असां बलोच ॿारनि लाइ आला तालीम जो बंदोबस्त करे रहिया आहियूं। तशद्दुद ज़रिए बलूचिस्तान जी ख़िदमत कीअं थींदी, वालिदैन जी सभ खां वॾी ज़िम्मेवारी आहे त उहे ॿारनि ते नज़र रखनि। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं, रियासत बार बार माउ जो किरदार अदा करे रही आहे। घरनि में थींदड़ तशद्दुद खे रोकण जी ज़रूरत आहे। आपघात जा वाक़िया वधण जा केतिरा ई कारण आहिनि। संदन कोशिश आहे त आपघात जे वाक़ियनि ते ज़ाब्तो आंदो वञे। नफ़्सियाती माहिरनि जी खोट आहे। लेडी हेल्थ वर्कर्स खे आपघात जे वाक़ियनि जी रोकथाम लाइ तरबियत ॾिनी वई आहे। सिंध जी सिहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेची हो जो तक़रीब ख़िताब। पाकिस्तान स्टील मिल जे पोरहतनि जो फैमिली सां गॾु केतिरनि ई कलाकनि खां धरणो। पोरहत अॻवान यासिन जामो, अमजद ज़रदारी, नसीम हैदर जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। पोरहत अॻवाननि चेतावनी ॾिनो त जेसीं ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा तेसीं ताईं असांजो एहतजाजी धरणो जारी रहंदो।